साईं मुंहिंजा पाकिस्तान जॾहिं ठहियो त सिंध एतिरी ॾुकार में कान हुई, बल्कि सिंध सुकारियल हुई। लतीफ़ साईं जे शेर मुताबिक़ साईं सदाई करी मथे सिंध सुकार। बदकिस्मती सां जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो आयो त ॿोॾ ख़ासि तौर ते जिन माण्हुनि खे सुञाण माण्हू आहिनि, जिन जे ज़हन में हिकिड़ी पीड़ा आहे त सिंध पोइते छो पई वञे। गुज़िरियल साल जी ॿोॾ सिंध जी गुरबत खे बिल्कुलु नंगो करे छॾियो, उघाड़ो करे छॾियो। जंहिंजे लाइ यूनिसेफ बि चए थी, बैन अल-अक़वामी इदारो आहे, त सिंध में 22 खां 23% रेशो जे हिसाब सां गुरबत बदहाली बुक। उन खां पोइ मां हिकिड़े USAID जे माण्हू खे वठी वियुसि कराची जे कैंप्स में। जॾहिं आयूं ॿोॾ आई, हिकिड़े माण्हू खे न बल्कि वफ़द खे वठी वियुसि। हे मोटूं पिया त चवनि पिया त लॻे थो त हिननि माण्हुनि सालनि खां चङो खाधो कोन खाधो आहे, हिननि जा चहिरा कुमाड़ियल, पीला पीला रंग, ई आहे छा? आम सिंधी जीअं दाड़ हणी तर को ॻाल्हि कंदो आहे त असां त बसि वॾा 30 मार खाना ऐं मूं हुनखे चयो त बिल्कुलु सही थो चई। जीअं कंहिं कारण हिन जो महसूसु कयो आहे, कंहिं कारण ॻोल्हणु महसूसु कयो आहे। मैनेजमेंट में हिकिड़ी एनालिसिस, मां मैनेजमेंट जो शागिर्दु आहियां, त मैनेजमेंट जी एनालिसिस आहे SWOT एनालिसिस, SWOT। S represents strengths, W weaknesses, O opportunities, T threats। जॾहिं मूं आहे वेही कई एनालिसिस त मूंखे वॾे में वॾी जेको बुनियादु मिलियो कमज़ोरीअ जो, उहो मिलियो त तइलीम जो जी पस्ती या तइलीम जो पोइते हुजणु या तइलीम खे प्रायोरिटी न मिलणु। ऐं इहो ॿिन्ही नतीजे ते माण्हू, इहो हर वज़ीफ़ माण्हू इहा ॻाल्हि कंदो त सुधरियल ऐं अण सुधरियल माण्हुनि जे विच में जेकॾहिं को फ़र्क़ु आहे त लिटरेसी रेट आहे। लिटरेसी रेट जंहिं मुल्क जो, जंहिं क़ौम जो बहितर आहे, उहा कॾहिं बि अण सुधरियल नथी थी सघे। मेरान TV जे सभिनी ऑर्गेनाइज़र्स खे मुबारकबाद ॾींदुसि जो हुननि हिकु तमामु हिन क़ौम जे लाइ, हिन सिंध जे लाइ बेहद ज़रूरी जेको मसइलो आहे उन मुतालिक़ हिकिड़ो उनखे इशू बणाए खयो आहे ऐं पूरे सिंध में उनखे हिन जी माण्हुनि में सुजाॻी पैदा करण जी कोशिश कई आहे। मां सम्झां थो इन खां वधीक सिंध जी का बहितर ख़िदमत नथी थी सघे। हिकिड़ो ज़रियो आहे जंहिंजे ज़रिए असांजी क़ौम, असांजो सूबो, असांजी सिंध तरक़ी करे सघे थी। हिन वक़्तु अवां सभिनी जे साम्हूं आहे त दुनिया किथे वञी पहुती आहे। न्यूयॉर्क टाइम्स जो हिकिड़ो कॉलम नवीस आहे मशहूरु फील्ड में, उन चंद सालनि में किताबु लिखियो त वर्ल्ड इज़ फ्लेट। दुनिया सिधी थी वई आहे, फ्लेट थी वई आहे। इन लिहाज़ सां छाकाणि त टेक्नोलॉजी एतिरी वधी वई आहे जो हाणे हिते वेठे असांखे नथो महसूसु थिए त को असां सखर में वेठा आहियूं या लंडन में वेठा आहियूं या न्यूयॉर्क में वेठा आहियूं। हीउ नंढड़ो औज़ार आहे, मिसाल तौरु जेको मूं वटि आहे, इन जे ज़रिए मां हिते वेठे वेठे चंद सेकंडनि में दुनिया जी कहिड़ी कुंड में बि ॻाल्हाए सघां थो, मैसेज मोकिले सघां थो। इहे सिर्फ़ु न, हिते वेठे वेठे मां पंहिंजा पैसा पंहिंजे अकाउंट मां ट्रांसफ़र करे न्यूयॉर्क में, कंहिं लंडन में कंहिं होटल खे ट्रांसफ़र करे सघां थो। का मां ख़रीदारी कयां त ख़रीदारी करे सघां थो। मसलन मूंखे शौक़ु आहे किताबनि जो, मां ऑनलाइन Amazon.com ते वञी ऑर्डर प्लेस कंदो आहियां ऐं पंहिंजे क्रेडिट कार्ड जो नंबर विझंदो आहियां। उहे पैसा उन वक़्तु उन शॉपकीपर ॾे ट्रांसफ़र थी वेंदा आहिनि ऐं हू हुतां उहो अमेरिका मां, न्यूयॉर्क मां, शिकागो मां किताबु मोकिलींदो आहे, शिप कंदो आहे, जेको मूंखे 4 ॾींहंनि में सखर में मिली वेंदो आहे। पैसा बि उन ॾे थी वेंदा आहिनि, किताब बि मूंखे मिली वेंदो आहे। त दुनिया एतिरी ॻंढिजी वई आहे, एतिरी सिधी थी वई आहे जो ख़बर नथी पए। असां पंहिंजे नौजवाननि खे अहिड़ी तालीम लाइ तयारु कयूं, पर ॿिए पासे जॾहिं वरी असां ॾिसूं था
त असांजी तालीम मसइलनि जो शिकार आहे, बजाए जो जाते दुनिया जूं तक़ाज़ाऊं एॾी वधंदियूं थी वञनि त असांजी तालीम बि उन्हनि सां मैच करे अॻिते वधे ऐं असांजे नौजवाननि खे उन लाइ तयारु करे उन जे उबतड़ा पाण अॻे खां वञनि थियूं हेठि हालतूं थींदियूं, स्टैंडर्ड वञे थो घटि थींदो, मेरिट वञे थो घटि थींदो। ऐं उन में मुतासिर केरु आहिनि? जेके 80-85% असां जेके मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास या ग़रीब तबिके सां तालुक़ रखनि था, उन्हनि जा ॿार आहिनि। जेको 10-15% इलीट आहिनि, माशाअल्लाह उन्हनि जा ॿार त ॿाहिरि पढ़नि था, वॾनि शहरनि में पढ़नि था, सुठनि स्कूलनि में पढ़नि था, पर असां जेके आहियूं 85% पॉपुलेशन, उन्हनि जा ॿार हिते ई पढ़नि था ऐं हिते ई जेको तालीमी निज़ाम आहे उन्हनि जे अंदरि पढ़नि था पिया। नतीजो इहो आहे त उहे कंहिं बि मुक़ाबले करण जे लाइक़ु न रहिया आहिनि। हिन वक़्तु मुक़ाबिलो मेरिट जो आहे ऐं हिन वक़्तु जॉब्स सिर्फ़ु सिंध सूबे या पाकिस्तान ते महदूद न आहिनि, पूरे दुनिया में आहिनि। प्राइमरी तालीम जो ज़िक्र थो कयां ऐं इहो ध्यानु सां ॿुधिजो त 50% अञा ॿार जेके प्राइमरी स्कूल एज ग्रुप आहे, यानी 5 सालनि खां 9 सालनि ताईं उहो स्कूलनि खां ॿाहिरि, उन्हनि खे स्कूलनि जी एक्सेस कान्हे। जेकॾहिं तव्हां ₹1,00,000 सीड़ायो त माना 50,000 तव्हांजा ईअं विया। वरी अचो अञा प्राइमरी स्टेज ते पहुचनि था त 50% उहे ड्रॉप आउट थियनि। माना तव्हां जेका पंहिंजी इन्वेस्टमेंट कयो था उनजो तव्हांखे 25% मिले। अॻिते त अञा काफ़ी ज़िक्र आहे, तंहिं करे मां अर्ज़ु कंदुसि त हीउ हिकिड़ो पहलू आहे जो सुजाॻी पैदा करणी आहे, राग़िब करिणो आहे पेरेंट्स खे, वास्तेदारनि खे, त भई ख़ुदा जे वास्ते जेको 50% नुक़सानु थिए थो सीड़प जो, उनखे त तव्हां कवर कयो, ॿारनि खे पंहिंजे स्कूलनि में आणियो। ऐं इन में बि मां अर्ज़ु कयां त उस्ताद जो वॾो रोल आहे। 50 साल अॻे तव्हां ख़्यालु कंदो त हिकिड़ो उस्ताद वेंदो उन स्कूल मां उन्हनि ॿारनि खे वठी ईंदो ऐं इन तरफ़। ऐं ॿियो अर्ज़ु मां इहो कंदुसि, जीअं साईं जन फरमायो त टीचर एजुकेशन, उन में कंटेंट्स ज़रूरी आहिनि, उन सब्जेक्ट अचे कोन थो, उन्हनि खे घटि थो अचे। ॿी उन्हनि में उन्हनि खे इहो सेखारियो वञे थो बाबा हीअ ईमानदारी करणी आहे, कमिटमेंट पंहिंजे प्रोफेशन सां करणी आहे। ऐं मां सम्झां थो वॾे में वॾो रोल जेको आहे उहो उस्ताद जो आहे। ऐं जेकॾहिं उस्ताद असांजो कमिटेड थी पवे त इहे कुझु जेकी टारगेट्स आहिनि उहे हासिल थी वेंदा। पर असां वटि सॼो मवाद बि आहे, सिर्फ़ु वॾड़नि खे थोरो अटेंशन ॾियणो आहे तालीम ते, ॿारनि ते। जेसि ताईं अबो अमा, मुंहिंजी स्ट्रेस इन ते हूंदी, जेसि ताईं पीउ मां सीरियसली न चाहींदो त मुंहिंजो ॿारु पढ़े, न पढ़ंदो। गुड टीचर बि तव्हां ॾियोसि, तव्हां हुनखे सोनो गिरह बि ॾियोसि, पर घर में जेकॾहिं अमड़ी हुनखे होमवर्क नथी कराए उहो ॿारु न पढ़ंदो। पीउ माउ खे रिस्पॉन्सिबिलिटी खणणी आहे, जॾहिं उहो कंदसि। असांखे ख़बर आहे जेके पीउ माउ जेके पढ़ाइनि था ॿारनि खे पोज़ीशनूं था खणनि फर्स्ट क्लास, सो अबो मां बि रिस्पॉन्सिबिलिटी खणे, क़ौम बि ओन करे त हीअ असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। ऐं अवाम जॾहिं उथी बीहनि, हे जेको थोरी थोरी ॻाल्हि ते जेको ब्लॉक था कनि, इहे छो था ब्लॉक कनि? 2.5% सॼी दुनिया में चंड में चंडी बजट जेका एजुकेशन खे पाकिस्तान में था ॾियनि, 1.5%। ईरान बि 10% थो ॾे। तव्हांजो अफ़गानिस्तान वञी किथे पहुतो आहे? अफ़गानिस्तान हाणे वञो त डेवलपमेंट थो ॾिसो। इराक जेको सफ़ा चट थी वियो, उते बि तरक़ी पई थिए। 2.5% कहिड़ो इंसाफ़ आहे? पुलिस जी बि वधीक आहे, तव्हांजी इरिगेशन जी बि वधीक आहे। हिते छेड़ो कयो, हिते विढ़ो त असांखे बजट ॾियो। स्कूलनि ते अखियूं बूटे तव्हांजो। साईं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी लीडरशिप जो राज़ इहो त ट्रस्ट कंदो। जॾहिं ॾिठईं त क़ौम जो फ्यूचर जेको आहे असांजे सेल्फ डिफेंस में आहे, त साइंसदान घुराए चए बाबा मूंखे अहिड़ो को पावर ठाहे ॾे जो माण्हू वरी अखि न खणे पाकिस्तान ते। तव्हां पैसा ॾियो, ठाहे असां ॾींदासीं। ठीकु आहे। साईं एक्यू ख़ान नौजवान हुयो, चए घणा खपनी? चए 3 मिलियन। चए सुभाणे तोखे 3 मिलियन मिलंदा। पाकिस्तान जी ट्रेजरी मूं कोन ॾिने। कंहिं हेड ऑफ स्टेट खे फ़ोन कयईं, ॿिए ॾींहुं थेला भरिजी आया डॉलरनि जा, ऐं अनअकाउंटेबल हुनखे ॾिनई तूं हाणे वञी ठाहे इंस्टीट्यूट। ऐं हुन पाकिस्तान खे बचायो, उन ठाहे ॾिनो, बम ठाहे ॾिने। हाणे अखियूं बूटे तव्हां ॾियो उनखे बजट, कमु वठोनि।
स्कूल हलदा, तालीम थींदी। सिविल सोसाइटी सां मुंहिंजो बि तालुक़ु आहे। यकीनन सिविल सोसाइटी जेसि ताईं पंहिंजो किरदारु न अदा कंदी असां अॻिते कोन वधंदासीं। सवाल इहो ई आहे त मां छा कयो। मां जॾहिं पंहिंजी यूनियन काउंसिल खे ॾिठो त उते न्याणियुनि जो को स्कूल ई कोन्हे। हिकिड़ो बॉयज़ स्कूल ऐं उन में छोकिरियूं 3 दर्जे ताईं पढ़नि। उहे वधि में वधि उन्हनि जी स्ट्रेंथ उन 3 दर्जे ताईं जेका उन्हनि जी 50 ऐं 60। 5th क्लास में जॾहिं मूं ॾिठो त 3 या 4 छोकिरियुनि जी स्ट्रेंथ हुई। ऐं सिविल सोसाइटी जो इहो किरदारु कंदे मूं इहो महसूसु कयो त इते गर्ल्स स्कूल जी हिकु शिफ्ट हुजणु खपे। पहिरियां त ईडी चयो त इहो नामुमकिन आहे। असांजे डिस्ट्रिक्ट नाज़िम बि चयो। मां बहरहाल उन्हनि जे पुठियां लॻंदी रहियसि ऐं पाण सां गॾु सिविल सोसाइटी जा 2 टे ॿिया बि माण्हू उन्हनि खे बि गॾु कयो। हर जॻह ते ॻाल्हायो ऐं मां आख़िरी स्टेज ते थी अचां। अॼु कामयाबी इहा ई आहे त असां पंहिंजे माण्हुनि सां गॾु मिली करे उन इलाइक़े जे माण्हुनि सां गॾु मिली उते शिफ्ट नओं उते नई बिल्डिंग उनजी ठाराई आहे ऐं उनजी एसेंस मंज़ूर थी आहे। हाणे उहो स्कूल बाक़ाइदा उते रजिस्टर्ड स्कूल आहे गवर्नमेंट जो उते छोकिरियुनि जे लाइ। ऐं छोकिरियुनि जी स्ट्रेंथ जेकी आहे उहा छोकिरनि खां वधीक आहे उते। हाणे बॉयज़ स्कूल वारा परेशान आहिनि त छोकिरियुनि जी स्ट्रेंथ त वधी वई आहे, छोकिरा असांजा घटि थी विया आहिनि। त हाणे हिन जो असांजो स्कूल बॉयज़ जो छा थींदो, तव्हां असांजी बॉयज़ जी स्ट्रेंथ जेका आहे उहा घटाई आहे। त यकीनन असांजी सिविल सोसाइटीअ जो जेको किरदारु आहे उहो अहम हूंदो, उहो मज़बूत हूंदो त को सियासतदान असां खां अॻिते थो वधी सघे, न को ब्यूरोक्रेट असां खां अॻिते थो वधी सघे। जॾहिं बहराम टीवी तरफ़ां सिंध जे तालीम जे हवाले सां मुंहुं हलाइण जो आगाज़ कयो। एसपीओ 2 साल अॻु में एसपीओ छाकाणि त का डोनर इदारो आहे, सिर्फ़ु तरबियत ॾींदड़ इदारो आहे, पर जंहिं बि तंज़ीम खे असीं तरबियत ॾींदा आहियूं असां उन लाइ हिकिड़ो प्रोग्राम हूंदो आहे जंहिं ते असीं छोटी फंड चवंदा आहियूं। 20,000 रुपया असां रखियल हूंदा आहिनि। उहे 20,000 रुपया उन तंज़ीम जी मिल्कियत हूंदा आहिनि, उन तंज़ीम जे अकाउंट में दाख़िल थींदा आहिनि। उहे इलाही न हूंदा आहिनि त उहे ख़बर हूंदा आहिनि त पंहिंजे तंज़ीम लाइ कंप्यूटर का टेबल का कुर्सी वग़ैरह लाल में हिकिड़ो वॾो प्रोग्राम हलाइण ॾींदा आहिनि। उहे 20,000 रुपया जेके असांजे इदारे समाजी तंज़ीमुनि सां गॾिजी करे फ़ैसिलो कयो त इहे 20,000 रुपया हर तंज़ीम सिंध जे तालीम जे तबाही जे ख़िलाफ़ इस्तेमालु कई। ऐं उन सिलसिले में असां सिंध जे 6 ज़िलनि में तक़रीबन हर ज़िले में 11 यूनियन काउंसिल जा हिकिड़ा तइलीमी असीं किताब शाया कयासीं जंहिंमें समूरी डेटा मौजूद आहे त हिन यूनियन काउंसिल जे टोटल स्कूल केतिरा आहिनि, उस्ताद केतिरा आहिनि, केतिरा हाज़िर आहिनि, केतिरा गैर हाज़िर आहिनि ऐं स्कूलनि जी हालत केतिरी आहे। इहो इन करे असां सोचियोसीं छाकाणि त तालीम ई अहम जेको आहे जुज़ आहे ऐं तालीम जे तरक़ी सां असीं अॻिते वधी सघूं था।